एक साहब लिखा मुफ्ती साहब घर में मकोड़ा निकिरनि था, घर में मकोड़ा निकिरनि त इहो सही आहे या ग़लति, इन जी छा वजह थी सघे थी। मोहम्मद ज़ीशान, इन जी वजह आहे घर में सफ़ाई जो एहतिमाम न हुजणु। घर में गंदगी हूंदी त मकोड़ा निकिरंदा। माण्हू सफ़ाई करे, घर आबाद थींदो आहे त उन में सफ़ाई जो एहतिमाम हूंदो आहे त गंदगी न थींदी आहे। जॾहिं घर ग़ैर आबाद थींदो त उन में मकड़ी बि ईंदी, मकोड़ा बि ईंदा। त सफ़ाई जो एहतिमाम कजे। बाक़ी ग़लति तसवुरात न कजनि। जीअं माण्हू बाज़ शयुनि जे बारे में ग़लति नज़रियो रखंदा आहिनि त हे शइ थी त मथां का आफ़त अचे, का मुसीबत अचे। बाज़ माण्हुनि जो ख़्यालु हूंदो आहे जेकॾहिं भित ते कांव वेठो त महिमान ईंदा। इहे ग़लति तसवुरात हूंदा आहिनि। हाणे कांव ॿुधाईंदो त महिमान अचणा आहिनि। इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने खां अॻु में जाहिलाना हिकिड़ी रस्म हुई त जॾहिं को माण्हू सफ़र ते वेंदो हुयो त उहे छा कंदा हुया, हिकिड़ो पखी उॾारींदा हुया। जेकॾहिं पखी सॼे पासे वियो त उहे चवंदा हाणे सफ़रु कयूं, सफ़रु असांजे लाइ ख़ैर जो सबबु आहे। जेकॾहिं खॿे पासे हलियो वियो त पोइ चवंदा हुया असांजे लाइ ख़ैर जो सबबु न आहे, पोइ सफ़रु कैंसल। यानी पखी डिसाइड कंदो त सफ़रु करिणो आहे या न आहे करिणो। त इहे हिकु बदशगुनियूं हूंदियूं आहिनि मख़लूक़ात जे करे। इहे शयूं न कजनि। मकोड़ा निकिता आहिनि त सफ़ाई कजे।